नवदेरो में अहम ख़बर अवांखे ॾींदासीं। नवदेरो भरिसां ज़मीन जी मालिकियत तां खोखर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। हिकु ॼणो मारिजी वियो आहे। झेड़े में शौकत अली खोखर ज़ख़्मी थियण बाद थाने ते पहुची जवाबदारनि ख़िलाफ़ NC दाख़िल कराई आहे। ज़ख़्मी खे इस्पताल नियो पियो वियो त हुन रस्ते में ई दम धणी हवाले करे छॾियो। मक़तूल NC में अली हसन, खलील, हादी, सलीम खोखर ऐं ॿिनि अणॼातल माण्हुनि खे नामज़द कयो हो। नवदेरो में अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। नवदेरो भरिसां ज़मीन जी मालिकियत तां खोखर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े जे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि? मीरवा ॻोठ में खोखर बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जे मालिकियत तां झेड़ो थी पियो हुयो। झेड़े दौरान डंडो लॻण सबबि शौकत अली खोखर सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिं पाण नवदेरो थाणे ते पहुची 5 जवाबदारनि ख़िलाफ़ NC दाख़िल कराई। जवाबदारनि में अली हसन खोखर, खलील खोखर, हादी बख्श खोखर, सलीम खोखर ऐं 2 अणसुञातल शामिल आहिनि। NC दाख़िल कराइण बैदि नवदेरो पुलिस ज़ख़्मीअ खे मेडिकल जे लाइ लेटर जारी कयो, जेको इस्पताल वञी रहियो हो त रस्ते में बेहोश थी किरी पियो, जंहिंखे नवदेरो पुलिस खणाए इस्पताल पहुचायो। इस्पताल पहुचण दौरान डॉक्टर ॿुधायो त रस्ते में ई ज़ख़्मी फौत थी वियो आहे। हिन वक़्तु लाश जो पोस्टमार्टम हलंदड़ आहे। जी, महिरबानी नूर मोहम्मद सुमरो।